मरणु हर के आ साथियो मरणु हर के आ साथियो ईअं न मरंदासीं पोइ ॿारनि ॿारे हलंदासीं का जोत जलाए हलंदासीं असां गॾु इहा ई थी क़ाबिल एहतराम मुंहिंजो वॾो अब्दुल शकूर सारंग साहिब मुंहिंजो प्यारो भाउ तुषार मुनीर साहिब प्रेसिडेंट हैदराबाद जो प्रेसिडेंट साईं अब्दुल कादिर कुमार साहब सदर PTL फिजावट तहलकनि जा सदर साहिब जनरल सेक्रेटरी ऐं मुंहिंजा क़ाबिल एहतराम उस्ताद साथियो मुंहिंजो तव्हांखे सलाम जी उस्ताद जी असीं निहायती शुक्रगुज़ार आहियूं असां थोरो तव्हांखे वेट बि करायो राति लेट पहुतासीं इन करे हुनजे लाइ साईं कादिर खां साईं निसार अयास सभिनी दोस्तनि खां माज़रत दोस्तो असां इलेक्शन में इन लाइ न आया आहियूं त असां इलेक्शन खटण आया आहियूं असां इन लाइ न आया आहियूं त असीं इलेक्शन हारण आया आहियूं ही असांजी उमेदूं आहिनि पर असां सिर्फ़ु इन लाइ आया आहियूं त छो त तक़रीबन 5 सालनि खां वठी सिंध जे उस्ताद हिकिड़ो सोशल मीडिया ते वावेलो बचायो त बाबा महिर उस्ताद जे हक़नि ते पूरो नथो लहे उन उस्ताद जी घोड़ा खे ॾिसी उन उस्ताद जी हिकिड़ी मजबूरी खे ॾिसी असां पंहिंजो संदरो ॿधी मैदान ते आयासीं हाणे सिंध जो उस्ताद आहे फ़ैसिलो हुनजे ज़मीर मुताबिक़ कहिड़ो थो करे हू वोट असांखे ॾिए थो या उन माण्हू खे ॾिए थो जेको उनजो किरदारु तव्हां सभिनी जे अॻियां आहे सॼे सिंध जे उस्ताद जे अॻियां आहे त असांजे साबिक़ प्रेसिडेंट कयो छा आहे तव्हां रुॻो एतिरो त पंहिंजे ज़मीर खां पुछो त छा 5 सालनि अंदरि इन ग्रुप जे सरवाण का हिकिड़ी बदिली कराई आहे छा जेको सी जे प्लेटफॉर्म ते जेका जदोजहद थी जीअं साईं निसार ॻाल्हि करे उहो 6 लख मुलाज़िम उन में 1.5 लख मुलाज़िम उस्ताद बि हुआ उनजी सरवाण खां कंहिं माण्हू अॼु સુધી को सवाल कयो आहे त ख़ुदारा तो हेॾी वॾी तहरीक में तो कहिड़े का वर्किंग कमेटी कोठाई तो कहिड़े हिकिड़े माण्हू खे जवाबु ॾिनो ऐं हेॾी तहरीक हुई उनखे तव्हां बसि हिकिड़ी लटणी हलिया आया छा सिंध जो उस्ताद नथो थिए आऊं सम्झां थो त जेकॾहिं को बाशऊर असांजो वोटर आहे उन चऊं त अपील कंदुसि त पंहिंजे ज़मीर खां तूं फ़ैसिलो वठि उन ज़मीर खां फ़ैसिलो वठी ॿुधा त हिन माण्हू कमु कहिड़ो कयो आहे तूं वोट उनखे कहिड़े लाइ ते ॾिए थो हींअर असांखे सॼे सिंध में वर्क करण पई ॾिनी वञे एतिरे क़दुरु माना उस्ताद ते हावी थियल आहे हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए थो उस्ताद फ़ोटू कढण लाइ तयारु न आहे माण्हू जहिड़ा हुनजा ख़रीद थियल हुजनि हीअ ॾुख जी ॻाल्हि आहे उस्ताद जेको हीअ हिकिड़ी वाहिद जमात आहे जंहिंजो हर मेंबर पढ़ियल लिखियल आहे उहो पढ़ियल लिखियल मेंबर हाणे हुनजो ज़मीर कहिड़ो फ़ैसिलो थो करे उहो वोट ॾियणु कंहिंखे थो चाहे असां अॼु बि चऊं था त जीअं मूंखे हिते हिकिड़ो बैत यादि अचे त किताबनि सां अदिल मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो दफ़न थींदुसि किताबनि में वर्क थींदा कफ़न मुंहिंजो त हीअ असांजो हिकिड़ो असीं अलम खणी निकिता आहियूं हिकिड़ो किताब खणी निकिता आहियूं असां सिंध जे उस्ताद खे तव्हां गुज़ारिश था करियूं त थोरे वक़्त में असां सां के न वर्क करणु ॾिनी वई न असांखे को जल्दी में तव्हां ॾिठो हूंदो पाण सोशल मीडिया ते त असां हुन खां रुॻो नॉमिनेशन कीअं वरितो आहे नॉमिनेशन ते असां सां केतिरी कोप थी आहे सॼी सिंध जो उस्ताद ॾिठो आहे त नॉमिनेशन असांखे कीअं मिलियो आहे पोइ असां हुन खां कीअं वठियो आहे पोइ हिन आशूरा में 4 ॾींहं असांजी जेको सो जेका इलेक्शन जेका 21 तारीख़ हुई उन इलेक्शन खे असां पोइ हिते कीअं खणी विया आहियूं असां केतिरी हुन में महिनत कई आहे हाणे असां उन उस्ताद जे हर हिकु उस्ताद जे दर ते नथा पहुची सघूं असां हिन सोशल मीडिया जे ज़रिए उन उस्ताद खे हथ था ॿधूं त ख़ुदारा हाणे जेकॾहिं सम्झो था असांजी तनज़ीम मां आहे असां तनज़ीम खे बचाइण था चाहियूं त पोइ हिकु चकर तव्हां किताब खे वठिजो अचूं असां वाइदो था करियूं असीं पंहिंजो खफ़न सिर सां ॿधी अव्हां जे हक़नि लाइ निकिरंदासीं ईअं न तव्हां असांखे 12 महीना छॾियो जेकॾहिं असांखे पंहिंजा हक़ न वठी ॾिना त असीं इहा अव्हांजी इमानत तव्हांखे वापसि ॾेई ॾींदासीं पर असां सां वाइदो करियो असां सां मदद करियो असांजे किताब ते वोट ॾियो इंशाअल्लाह फ़तेह 28 तारीख़ किताब ते थींदी असीं अव्हां सां गॾु हूंदासीं वॾी महिरबानी